कराची में ख़बर ईंदा हलो त क्रिकेटर अहमद शहजाद T20 वर्ल्ड कप में बदतरीन कारकर्दगी लिकाइण लाइ कुछ रांदीगरनि ते मज़हब कार्ड इस्तेमाल करण जो इल्ज़ाम मड़े छॾियो। T20 आलमी कप में बदतरीन कारकर्दगी ऐं पहिरीं राउंड मां ई आउट थियण खां पोइ पाकिस्तान टीम जे अॻूणनि रांदीगरनि समेत शौक़ीननि तरफ़ां सख़्त तनक़ीद कई वई हुई। क्रिकेटर अहमद शहजाद बि क़ौमी टीम खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे सोशल मीडिया ते हिकु डिघी पोस्ट शेयर कई। अहमद शहजाद लिखियो त इहो वाकई मायूस कंदड़ आहे त कुछ रांदीगर गैर ज़रूरी प्रेस कॉन्फ्रेंस करे मज़हब कार्ड खेॾे आलमी कप में पंहिंजी ख़राब कारकर्दगी लिकाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।